अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। मौजू कहानी सहेड़ियल वणंदड़ वेसा। खुश पाश लगा पिया आहियूं, सभु सरायूं लॻियूं पियूं आहिनि। पप्पा वहमी अहल औलाद माल मताव घणा आहिनि। आसूदगी घणी आहे, हीअं भरिया पिया आहिनि। सिहत तंदुरुस्ती आहे उन ई कोन्हे। सभु कम सही दुरुस्त पिया थियनि, ईअं आहे। पप्पो वहमी वणंदड़ वेसा रिढ चवणीअ वांगुरु रिढ गॾी पैर कोन अथई, तॾहिं पियो गिवार करी। सभु सहूलतूं आसानियूं अथई, तॾहिं पोइ निर्वार करी। असां वांगुरु हुजे कम बि कोन था थियनि, सतुनि में लॻा पिया आहियूं, तूं पियो ज्वालार करी। सभु कम पिया थियनि, सभु ज़रूरतूं तुंहिंजूं पूरियूं पियूं थियनि, आस उमेदूं पियूं पुॼनि, तॾहिं पियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॻाल्हार करी। वणंदड़ वेसा पप्पा वहमी वाके वहमी सो वहमी आई। हीअं न थिए मता हूअं न थिए, वेसा भरवसो ई कोन थो करी। अहिड़ो को आई पक ई कोन ठही कहिड़ो आई। कुझु अहिड़ियूं आदतूं बदिलाए तब्दील करे, अञा ताईं अहिड़ो जो अहिड़ो आई। पॿो वहमी वणंदड़ वेसा तुंहिंजा त सभई कम पिया थियनि, ईअं आहे। जीअं राति मां ॾींहुं थिए थो, ॾींहं मां राति थिए थी, ईअं आहे। ॿियो मुसलसल ईअं थिए थो, ईअं ई आहे। पक आहे त ॾींदो। अहिड़ी तरह सां तुंहिंजा पिया कम थियनि, तॾहिं तोखे पक भरवसो थिए थो, ईअं आहे। पॿो वहमी वणंदड़ वेसा असांजा त आस उमेदूं तो वांगुरु कम कोन था थियनि, ईअं आहे। असांजा त ॾंद उलड़नि पिया, मखणु खाइण में बि सूरु थींदो आहे। कम थींदा त पक भरवसो बि थींदो, ईअं आहे। न त कहिड़ो भरवसो थींदो, ईअं आहे। जॾहिं त मुसलसिल ईअं ई पियो हूंदो त कहिड़ो बदिलाउ, कहिड़ी आदत तब्दील करण मां हासिलु थींदो, ईअं आहे। पॿो वहमी वणंदड़ वेसा हिकिड़ो ई भेरो नील नदीअ दरिया जे ज़मीन ते सिज जा किरणा पिया। उस उन ज़मीन ते पई हुई, ईअं चवंदा आहिनि। हिकिड़ो ई भेरो चंडु शक थियो, ईअं चवंदा आहिनि। हिकिड़ो ई भेरो चंड ऐं तारा बीठा हुआ, ईअं चवंदा आहिनि। समुंड जो पाणी चंड जे हिसाब सां पियो चढ़ंदो लहंदो आहे। दरिया जो पाणी हिकिड़े पासे या चंड जो पाणी चंड जे हिसाब सां हलंदो चढ़ंदो पियो। दरिया जो पाणी हिकिड़े ई पासे या टर बि पियो हलंदो या वहंदो आहे, ईअं चवंदा आहिनि। इनू सिकणो सिकणे चयो वणंदड़ वेसा, इन सिकणे चयो वणंदड़ वेसा। पॿो वहमी ॻाल्हि सही पियो करे। चवंदा आहिनि त जिते धक्को लॻंदो आहे, दर्द थींदो आहे, त वरी बि उते ई धक्को लॻंदो, वरी बि उते ई दर्द थींदो आहे। ईअं कोन थींदो आहे, फ़र्क़ कोन थींदी आहे, न को राहत मिलंदी आहे, कोन थींदी आहे। उन करे भलाईअ जा कम मुसलसिल थियण में ईअं आहे। भलाईअ जा कम मुसलसिल करण में ईअं आहे। वणंदड़ वेसा थींदो आहे, ईअं आहे। वणंदड़ वेसा चयो इना सिकणा वाके तूं इनू सिकणो आहीं। तक़रीबन सभु कुझु हूंदे सूंदे बि पियाई त चई जेको कुझु ॾिसींदो त भयां त चखां हासिलो करियां, अहिड़ो आहीं। तुंहिंजो डो कमु पवे त गॾे खे बि पेरे पियो पवे, ईअं आहे। तव्हां तो में तुंहिंजो डो कमु पवे त ईअं तो में डो कमु पवे त ज़ालिम तरीन उसूल परस्त थियो पवे, ईअं आहे। अहिड़ो तुंहिंजो मापो आहे मयार करण जो, ईअं आहे। दरगुज़र करण त जहिड़ो सिखियो ई कोन आई। इना सिकणा जहिड़ो कुझु ॾिठो ई कोन अथई, ईअं आहे। इनू सिकणो चयो वणंदड़ वेसा कुदरती तरह सां ई तूं कड़ो थींदो आहे, ईअं चवंदा आहिनि। तूं कॾहिं बि मिठो थिए ई कोन, ईअं चवंदा आहिनि। कुदरती तरह सां में ढगी बकरी उथण विहण महिल पहिरियूं अॻियूं टंगूं हेठि करे उथंदी वेहंदा आहिनि, पोयूं टंगूं, ईअं चवंदा आहिनि। कुदरती तरह सां कुतो ॿिलो पहिरीं पोयूं टंगूं उथण विहण महिल हेठि करे वेहंदो आहे, पोयूं टंगूं, ईअं चवंदा आहिनि। इनू सिकणो वणंदड़ वेसा कुदरती तरह सां
कुटे ते बार हूंदो तॾहिं बि ज़बान ॿाहिरि हूंदी अथसि। जे अगरि कुटे ते बार कोन हूंदो तॾहिं बि ज़बान ॿाहिरि हूंदी अथसि। चवंदा आहिनि वणंदड़ वेसा मुशाहिदो करे कुटीअ खे बुख लॻंदी आहे त संदसि पुलूंगड़ा खाईंदी आहे, ईअं चवंदा आहिनि। इंसान त अशरफुल मखलूकात आहे, ईअं चवंदा आहिनि। इनू सिकणूं वणंदड़ वेसा सही दुरुस्त चयो पदे वहमी आहे त रिड आई ख़ैर सां जे गॾी पैर कान का सो तोखे वाके गॾी पैर कान्हे तॾहिं तोखे पबो वहमी वाके वहमी थो ॾिसण में अचे, ईअं आहे। इनू सिकणूं बि तोखे वाके इनू सिकणूं थो ॾिसण में अचे, ईअं आहे। जहिड़ो को तूं उन्हनि जे दिलि मज़ा अंदरां थी आयो आहीं, ईअं आहे। इन सिकड़े चयो वणंदड़ वेसा जहिड़ो अंध जे घोड़े ते आई, ईअं आहे। घोड़े कन ॿई बराबरि, ईअं चवंदा आहिनि। बेयकीनीअ जे आलम में जहिड़ियूं ईअं आहे। इंसानु सुठी सुहिणी सागत मां ठहियलु आहे, ईअं चवंदा आहिनि, ईअं आहे। वणंदड़ वेसा अहले दिलि अहले नज़र थी, चवंदा आहिनि, ईअं आहे। जहिड़ो नालो वणंदड़ वेसा अथई अहिड़ी ईअं आहे। प्यार मोहबत सां बबोल बाबीअ सां ॻाल्हाए, ईअं चवंदा आहिनि, ईअं आहे। वणंदड़ वेसा चयो भला ॿुधायो पेट जे भर्तीअ जो कहिड़ो इलाजु आहे? चुप आयो माल मिल्कियत त घणई आहे, उजरत मुआवज़ो ॾींदो जेको ॾसु ॾियो त इहो ॾसु ॾियो त आहे मुफ़्त में, ईअं में बिना मुआवज़े तव्हांखे कोन थो चवां, ईअं आहे। अणमयो बटाकी चयो हाणे ठहियो हाज़मे जा हब खाईंदा आहिनि या हाज़मे जी फकी फकींदा आहिनि, ईअं चवंदा आहिनि। फोटे जी टिकी इलाची इलाची या फोटियो या इलाची फुदने जी टिकी उहा खाइबी त पेट जी भर्तीअ मंझि असरु थींदो, न त वञ जरा हकीम वटि उनखे अहवाल ॿुधाए, ईअं चवंदा आहिनि। जॾहिं तो चयो त कुटियल सटाकीअ चयो ए वणंदड़ वेसा जाबुल इलाइक़े में वञ घुमतारी ॾेई अचु, जाबुल वण ॾिसी अचु, उन्हनि वणनि मां हिकु वण जा छोॾा खणी अचु, इहो छोॾो पेट खे लॻायो पेट जे भर्ती लही वेंदी, ईअं करे ॾिस। कुटियल सटाकीअ चयो ए वणंदड़ वेसा कुदरती तरह सां हिकिड़ो वण अहिड़ो आयो हुनजो पनो खणी नस खे लॻाइबो त उन नस मां रतु ईंदो, उहो पन चूसींदो ऐं उन पन खे नुपूड़े उहो रत जी टेस्ट बि करे सघिजे थी अॼुकल्ह, ईअं आहे कुदरती तरह सां। अणमड़ियो बटाकी चयो हाणे ठहियो वणंदड़ वेसा घणेई चयो पायो माल मिल्कियत अथई, तूं वञ सऊदी अरब मके मदीने हज करणु पंधु, ईअं अथई। जाबुल इलाइक़ो जो सैर बि कंदे ऐं तूं पंहिंजो मतिलबु मक़सदु बि हासिलु कंदे, ईअं आहे। असांखां जॾहिं तो पुछियो तॾहिं असां तोखे ॿुधायो, ईअं आहे। भला हल ॾिसो उनजी ख़बर आहे, असांखे कहिड़ी ख़बर आहे, उनजी ख़बर आहे। असां जॾहिं तो पुछियो तॾहिं तोखे ॿुधायो। वणंदड़ वेसा चयो अणमयल बटाकी कुटियल सटाकी कहिड़ी पिया कर ॻाल्हि करियो, ईअं आहे। लॉकडाउन लॻो पियो आहे ॿुधण में, ईअं आहे। परदे हिनखे हज करण जी इजाज़त कान्हे, उते महदूद हज जी इजाज़त आहे, ईअं आहे। ॿुधायो उन्हनि वणनि जो छोॾो ऐं पन जो कीअं अचे, हिते कीअं अचे, ईअं आहे। अणमय बटाकी चयो हाणे ठहियो वणंदड़ वेसा घणेई माल मिल्कियत गॾु कयो अथई, केॾांहुं कंदे ईअं से केॾांहुं कंदे एतिरो माल मिल्कियत, ईअं आहे। ख़र्चो कर हिमथायूं डाई नूं सिकणे खे, ईअं आहे। समूरो सभई ख़र्चु पखो हुनखे ॾियो दादा, ईअं आहे। पुछणा न मुझणा इनूं सखणूं करे ईंदो कुझु न कुझु, वॾा भाकुर पाए गलो गले सां मिलाए गिराहटड़ी पाए मोकिलाए रवानू करियूंसि त इहो छोॾो ऐं पन खणी अचे, ईअं आहे। गुटियल सटाकीअ चयो गुटियल सटाकीअ चयो ए मलेशिया में मिलण दौरान कोशिशि इहा हूंदी आहे त पंहिंजनि हथनि खे अॻिते वधाए महिमान जे आङुरनि खे छुइजे, ईअं आहे। ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजे दिलि ताईं आणिजे, ईअं आहे।
उन क़िस्म जो ॼाण जो इज़हार कंदो आहे त नेक हवायूं दिलि मां अची रहियूं आहिनि। ईअं आहे। अणमयो बटाकीअ चयो हाणे ठहियो सिजन में मिलण जो अंदाज़ ईअं आहे ॿई हिक ॿिए जे गल सां मिलाइण ऐं मूं सम्झो वेंदो आहे। इहो इज़हार दरअसल वधीक विझड़ाप खे ज़ाहिर कंदो आहे। कुटियल सटाकीअ चयो ओमान में मिलण जो तरीक़ो ईअं आहे जॾहिं महिमान दर ते कई ईंदो आहे त मेज़मान संदसि नक सां मिलाए आदर भाव कंदो आहे, ॼण त दिलि सां मिलाईंदो हुजे। ईअं आहे। अणमयो बटाकीअ चयो हाणे ठहियो तिब्बत में रवाजु आहे त जॾहिं कंहिंखे जीअ में जाइ ॾियणी या सलाम करिणो आहे त ॼिभ वाट मां कढणी आहे। जेतिरी ॼिभ घणी ॿाहिरि निकिरंदी ओतिरी वधीक खिकार महसूसु थींदी। बहरहाल हाणे रुगो थोरी ॼिभ ॿाहिरि कढी वञे थी। ईअं आहे। कुटियल सटाकीअ जो कीनिया में आदर भाव करण जो मुनफ़रद अंदाज़ आहे। कीनिया में जॾहिं बि को महिमान ईंदो वरी त उतां जे ॻोठनि जा रहवासी ख़ासि तौरु गॾे संदसि इस्तक़बाल कंदा आहिनि। ईअं आहे। अणमयो बटाकी चयो हाणे ठहियो कोरिया में मुलाक़ात घणो करे हिक ॿिए खां पर भरो वेही कई वेंदी आहे। जो आदर भाव रस्मी मुल्क सां कई वेंदी आहे। जंहिंखां पोइ बीठे हाल अहवाल वठी पोइ निश्चित जी आछ कई वेंदी आहे। कुटियल सटाकी चयो फिरांस में मिलण जो इहो रवाजु आहे त जॾहिं हिक ॿिए सां मुलाक़ात कई त ईअं आहे त गल सां टकराइजे। ईअं आहे। इहो रवाजु मर्दनि में मौजूदु आहे पर उन जी पोइवारी करणु कुझु ज़रूरी न सम्झंदा आहिनि। ईअं आहे। बाक़ी औरतूं हिक ॿिए सां मिलंदे इहो रवाजु ज़रूरु वरजाईंदा आहिनि। ईअं आहे। अणमयो बटाकी जो हाणे ठहियो जापान में भलीकार जो तरीक़ो ईअं आहे। महिमान मेज़बान जे साम्हूं झुकंदो ॼण पंहिंजे अचण जो ऐलान कंदो आहे। जॾहिं मेज़बान ॿिन्ही हथनि सां हथ उछले ॼण मथसि क़ुर्बान पियो थींदो आहे। पॿो वहमी चयो अणमया बटाकी कुटियल सटाकी ईअं आहे ॼण को तव्हां ॿई उतां थी आया आहियो, ॻाल्हियूं त अहिड़ियूं पिया करियो। ईअं आहे। मुल्क जो रवाजु आहे। मिलण मिलाइण त दुनिया में हलंदो रहे थो। ईअं आहे। हिक ॿियनि सां मिलिजे त ज़िंदगीअ में वेसाह वधी वेंदो आहे। सॼी दुनिया में मिलण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। ईअं आहे। पॿो वहमी चयो इना सिकणा तूं ॿुधाए तुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। अणमये बटाकीअ कुटियल सटाकीअ तोखे वणंदड़ वेसाला जाबुल इलाइक़े जे वणनि मां हिकु वण जो छोॾो ऐं पन आणण लाइ हिमथायो आहे। तूं सऊदी अरब मके मदीने जे जबलनि जो ज़ीअरे तरियां सैर बि कंदे ऐं उन ते जाबुल वणनि मज़ा छोॾो ऐं पन बाणी ॾे तूं बि करे घुमतारी ॾेई अच। ईअं आहे। कुटियल सटाकीअ चयो पॿा वहमी अॼुकल्ह कंप्यूटर जो दौरु आहे, टच मोबाइल फ़ोन जो दौरु आहे। उन ते सभु कुझु तक़रीबन पढ़ी लिखी ॿुधी ॾिसी सघिजे थो। ईअं आहे। अगरि जे कंप्यूटर टच मोबाइल फ़ोन तो वटि आहे त तक़रीबन सॼी दुनिया समेटिजी उन में अची वई आहे। इहो मालूमात हासिलु तूं बि हासिलु करे सघें थो। ईअं आहे। अणमयो बटाकीअ चयो हाणे ठहियो माओरी क़बीले मुलाक़ात जे हिकु तरीक़ो हूंकी छॾियो वेंदो आहे जंहिंमें हिक ॿिए सां मथो टकराइबो आहे ऐं ख़ासि तौर ते हिक ॿिए जे अखियुनि में ॾिसंदे नकु ज़रूरु घसाइबो आहे। कुटियल सटाकीअ चयो न्यूज़ीलैंड में रवाजु आहे त पंहिंजे आयल महिमान जो आदर भाव नक सां मिलाए कजे। नक जे चोटनि खे टकराइण मोहबत जो इस्तारो छॾाइजे थो। ख़ासि तौर ते नंढे उमिरि खां ई उन जो अमल जी तरबियत शुरू कई वेंदी आहे। उन जो हिकु मतिलबु पंहिंजे महिमान खे पंहिंजे साह में समाइणो आहे। अणमयो बटाकी चयो हाणे ठहियो
फिलिपाइन जे माण्हुनि में पंहिंजे वॾड़नि सीनियरनि ऐं महिमाननि सां मिलण जो मुनफ़र्द अंदाज़ मौजूदु आहे। नंढो जॾहिं बि वॾे सां मिले थो त तोणे पंहिंजे पेशानी संदसि साम्हूं करे थो ऐं संदसि हथु जॾे पंहिंजे पेशानीअ खे छुहे थो। हथु छुहाईंदड़ दुआ ॾिए थो ऐं मुलाक़ात मोहबतूं माणे थो। ॻुटियल सटाकीअ जो मंगोलिया चयो ॻुटियल सटाकीअ चयो मंगोलिया ऐं रूस ऐं चीन जे सरहदुनि जे विच में दुनिया जे ख़िते ते वाक़िए आहे। हीउ मुल्क रस्मुनि ऐं रवाजुनि जे हवाले सां पंहिंजो मट पाण आहे। अलिंदबतार नाले गाॾीअ जो हंधु साण ही मुल्क ईंदड़ वींदड़ खे इज़तूं आछे थो। घणो करे वॾनि सां मिलण वक़्तु नौजवान झुकी मिलंदा आहिनि ऐं वॾड़नि खे उथण जी ज़हमत न ॾींदा आहिनि ऐं उमिरि जा वॾा पंहिंजो पाण में मिलनि त इहा रस्म उते जाइज़ सम्झी वेंदी आहे ऐं सभई पाण में उथी बि मिलंदा आहिनि। बब्बो वहमी चयो अणमया बटाकी ऐं ॻुटियल सटाकी ईअं आहे। घणेई गुमतारियूं ॾिनियूंसीं, घणेई मुल्क तव्हां घुमायो, इनूं सिकणूं बि सोचींदो हूंदो। ईअं आहे त सफ़र में अहिड़ा सेर सियाह बि थींदा आहिनि त मिलण मुलाक़ातूं बि कनि अणॼाण माण्हुनि सां थींदो आहे। ईअं आहे इनूं सिकणूं त गुमतारी ॾियण लाइ को महिमान त कोन थो बणिजी वञे। ईअं आहे कम सां वण जो छोॾो या पन छोॾो ऐं पन थो खणण लाइ वञे। ईअं आहे हा इनूं सिकणा तूं ॿुधाए तुंहिंजो इरादो छा आहे। ईअं आहे अणमयो बटाकी हाणे ठहियो सफ़ा को टाकिट या हींजा सफ़ा को टाकिट या हींजा हाणे इनूं सिकणूं एतिरो कोन अथई। इन सिकणे चयो अणमया बटाकी स्मार्ट लॉकडाउन लॻो पियो आहे ॼण त सुञ भीग लॻी पई आहे। खोट खाटो पेट भरे ढह करे खाइजे पीजे कोन्ह ॼण ॾुखियो थी पियो खाइण पीअण ॼण ॾुखियो थी पियो आहे। बुख ऐं बेरोज़गारी लॻी पई आहे। पंहिंजो ॿूठ ई कोन थो वणे घर में जहिड़ो लॻो पियो आहे। असीं बि पिया दुआ घुरूं त असीं बि के सुखिया सताबा आसूदा थियूं ख़ुशहाली थिए अहिड़ा के ज़रिया थियनि जो ख़ुशहाली थिए। ईअं आहे अणमयो बटाकी हाणे ठहियो सफ़ा को टाकिटे लॻो पियो आहे। एतिरो बि कोन कई जो मींहं वसंदे कमु अचंदे कमु अचे। तोखे घर वारनि लाइ मिल्कियत छा खपे। इनूं बटाकी हिते रोज़ खाइण लाइ कोन थी पूरी थिए तूं वरी गॾु करण जो थो चए मींहं वसंदे कमु अचे। मींहं वसंदे कमु अचे। तोखे मिल्कियत घणी इनूं बटाकी तोखे मिल्कियत घणी घुरिजे ऐं कणिक कपिड़ा चांवर खाइण पीअण लाइ चौपायो माल गोश्त ऐं खीर पीअण लाइ ॿारहनि महीननि जे लाइ इहो तुंहिंजो थियो। ईअं आहे तुंहिंजे 12 महीननि जे पंध करण जे लाइ छोॾोपन आणण लाइ करे तोखे इहो सभु कुझु वणंदड़ वेसा ॾींदो। कीअं वणंदड़ वेसा ईअं आहे न वेसा अहिड़ो तूं इनूं सिकणे ॾे त वण जो छोॾो ऐं पन खणी अचे ॿुटियल सटाकी। हा वणंदड़ वेसा बि त कजो भलो थो करे। भले कमु करण में त दिलि खोले ख़र्च कबो आहे। वणंदड़ वेसा हाणे तूं ॿुधाए दिलि खोले ख़र्च करींदो या उजरत मुआवज़ो न छोॾे ऐं पन जे आणण जे लाइ एतिरो ख़र्च ॾींदो। ईअं आहे वणंदड़ वेसा चयो हा इन सिकणे चयो मुंहिंजी ॿुधल ॻाल्हि मूं ॿुधी आहे त पंधु तक़रीबन 12 महीननि जो आहे। 12 महीननि जो ख़र्चु मुंहिंजे घर वारनि जे लाइ ॿारनि बचनि जे लाइ ॾियो। ईअं आहे खाधो पीतो कपिड़ा अन ख़ुशी
ख़रीदो ख़रीदो फ़रोख्तो ख़र्च ॾियो त ईअं आहे मौजे लाइ बि पंधु करण लाइ खाधो पीतो खोराक पीअण जो ॾियो ज़रूरी ख़र्च ॿारनि ॿारनि जो हेॾो त पोइ आउं सोचियां त वञा या न वञा इहो छोॾो वण जो छोॾो ऐं पन खणी अचां ईअं आहे। वणदड़ वेसा चयो हा आउं बि कंहिंजो ॾो भलो करियां ईअं आहे। इन सिकणे खां पुछो तव्हां सभई पॿा वहमी अणमया ॿटाकी ॿुटियल सटाकी हिसाबु लॻायो ईअं आहे। मिल्कियत इनू सिकणे जो घर जो ख़र्च ॿारनि महिननि लाइ चौपायो माल कहिड़ो मेंहियूं ढगियूं ॿकरियूं या अञा को ॿियो कहिड़ो तव्हां चओ जेको उहो ॾियां संदसि ॿारनि महिननि जे पंध जे सफ़र करण जो बि ख़र्च उनखे ॾियां ख़र्च करियां तव्हां हिसाबु करियो जेको बि चओ तव्हां उहो तव्हांखे छोॾो आणींदो पनो खणी ईंदो त आउं हुनखे एडवांस में अॻु में ॾियां खणी अचे भले सभई ख़र्च पखो ॾियां ईअं आहे। पॿो वहमी चयो सभु सड़ायूं थींदियूं ईअं आहे। बुख बेरोज़गारी ख़तमु थींदी ईअं आहे। सिहत तंदुरुस्ती थींदी सभु भलायूं थींदियूं ईअं आहे। दुआए ख़ैरु घुरो ख़ुशी ऐं ख़वाहिशूं नेक ख़वाहिशूं थींदियूं ख़ुशहालियूं थींदियूं ईअं आहे। घुरो ख़ैर जी दुआ आक़िबत जो ख़ैरु Allah